अस्सलाम वालेकुम दोस्तों, हफ्सा सिंधी चैनल ऑफिशियल ते खुश आमदीद। अॼु पाण पढ़ी रहिया आहियूं शारत फलाह क़ादरी। शारत फलाह क़ादरी सिंधी शाइरी जो तमामु अहम शाइर आहे। अचो त इनखे शुरू करूं। शारत फलाह क़ादरी मुग़ल दौर जो अहम शाइर आहे ऐं हिकु अंदाज़े मूजिबि शारत फलाह क़ादरी जी विलादत 1611 ईस्वी धारे थी हूंदी ऐं वफ़ात 1679 धारे कई हूंदाई। ठीकु आहे, 1611 में पाण ॼाओ ऐं 1679 में वफ़ात कयाई। पाण अगमकोट जो वेठल हो। हींअर अगमकोट जा आसार हैदराबाद खां 25 मील ॾखण ओभर तरफ़ मातली में मिलनि था। अगमकोट 10 सदी हिजरी खां अॻु 10 सदी हिजरी ताईं ऐं उनखां अॻु आलमन सूफ़िन दरवेशनि जो वॾो मर्कज़ हो। ठीकु आहे, अगमकोट जेको शहर आहे उहो तमामु मशहूरु हो आलमन सूफ़िन ऐं जेको आहे दरवेशनि जे हवाले सां। शारत फलाह क़ादरी जा मशहूरु किताब हेठियां आहिनि। इहे अक्सर करे पुछा वेंदा आहिनि टेस्टुनि में। जेको आहे कमीशन जे जेका ईंदी आहे टेस्ट ईंदी आहे सिंधी जी, उनमें बि पुछा वेंदा आहिनि। तोहफ़तुल सालिकीन, मनहजुल मारिफत ऐं सिंधी रिसालो। इहे जेके 3 रिसाला आहिनि इहे शारत फलाह क़ादरी जा अहम आहिनि। उनखां पोइ आहे संदसि किताब मनहजुल मारिफत मां 20 सिंधी बेत मिलिया आहिनि। सिंधी रिसालो संदसि जेको आहे उनमें सिंधी शाइरी आहे। उनमें संदसि 227 बेत हथ आया आहिनि। हीअ जेको आहे बेत आहे न, इहे सिंधी जेको आहे किताब आहे त जो सिंधी अदब जो तनक़ीदी अभ्यास डॉक्टर मेमून अब्दुल मजीद सिंधी जो लिखियलु आहे। उनजे मुताबिक़ मनहजुल मारिफत मां 20 सिंधी बेत हथ आया आहिनि ऐं सिंधी जेको रिसालो आहे उन मां 27 सिंधी बेत हथ आया आहिनि। संदसि बेतनि में 2 खां मथे 6, 5, 7 सिटियुनि वारा बेत पाण मिलनि था। हाणे असां ॾिसूं त पहिरीं हिन खां जेको पहिरीं असांखे बेत मिलनि था उहे 2, 4 सिटियुनि वारा मिलनि था। पर उहो पहिरियों शाइर आहे जंहिं डिघा बेत चया, मतिलबु 5, 6, 7, 8 एतिरियूं सिटियूं जूं मिलनि थियूं बेतनि में। शारत फलाह क़ादरी जे बेतनि में पहिरियों भेरो वराण या तकरार जी सिटरा वारा बेत पिणु मिलनि था। त हिकिड़ो मिसाल ॾिसी वठो। हसन हबीबन जो पसी जे हेकार त तोखे सभु ॼमार वञे उञ विरहनि जी। हसन हबीबन जो पसी जे पीउ त तोखे सभई ॿियूं वञनि विसरी। ठीकु आहे, हिनमें जेका आहे वराण मिले थी, तकरार मिले थो ऐं उहो जेको पहिरियों शाइर जेको कहिड़ो आहे वराण ऐं तकरार वारो, उहो आहे शारत फलाह क़ादरी। अहिड़े नमूने जी वराण जा बेत शारत फलाह क़ादरी खां पोइ वारनि शाइरनि शाह इनायत रिज़वी, शाह लतीफ़ ऐं ॿियनि जे कलाम में बि मिलनि था। शारत फलाह क़ादरी खे सिंधी बेत जोड़ण वक़्तु हिकु मक़सदु साम्हूं हूंदो हो। हिन तालिब खे सुलूक जो रस्तो ॾेखारणु थिए घुरियो। हिन तसौफ़ जा मसइला पंहिंजे बेतनि में बयानु करे मारिफत जा मंझि बयानु कया आहिनि। उनखां अलावा तसौफ़ जा ॻूढ़ा नुक़्ता सवले नमूने में सम्झाया अथसि। त बुनियादी तरह जेको आहे लुत्फ़ुल्लाह क़ादरी उन जो शाइरी जो मक़सदु बि इहो तसौफ़ ऐं जेको आहे सलूक जी जेका आहे राह ॾेखारणु। जीअं असांखे हिन खां अॻियां शाइर मिलिया आहिनि जेको आहे जेको आहे अब्दुल करीम बुलड़ी वारो आहे ऐं काज़ी कादर न, उन्हनि जी शाइरी जो जेको मेन नुक़्तो उहो बि इहो ई आहे त जेको आहे तसौफ़ थी वियो ऐं जेको थी वियो सलूक जी राह ॾेखारणु थी वियो ऐं ॻूढ़ा नुक़्ता तसौफ़ जा बयानु करणु। त हीअ बि हिन जी शाइरी जी बि उहा ई जेका आहे वाट उहा ई आहे। ऐं हिन खां पोइ वारा जेके शाइर आहिनि उन ते बि हिननि जो असरु नज़र अचे थो। जीअं शारत फलाह जी शाह लतीफ़ आहे ऐं उन्हनि जी बेत में बि वराण ऐं तकरार वारा मिसाल मिलनि था। त शारत फलाह क़ादरी तमामु अहम शाइर आहे। हिन जी जेका आहे पाण हिकु जेका आहे हिन जी सावान जेका आहे तमामु मुख़्तसिर मिले थी। त हीअ अगमकोट जो वेठल हो ऐं 1611 ईस्वी धारे ॼाओ हो ऐं 1679 ईस्वी धारे वफ़ात कई हुआईं। ठीकु आहे, ऐं हिन पाण जेको आहे मुग़ल दौर जो अहम शाइर आहे। ऐं हिन जा जेके 3 किताब मिलनि था उहे पाण पढ़ियासीं, तोहफ़तुल सालिकीन, मनहजुल मारिफत ऐं सिंधी रिसालो। त इहो कुझु बुनियादी ॻाल्हियूं हुयूं संदसि बारे में, संदसि जेको आहे किताब शाइरी जे किताबनि जे बारे में। उनखां अलावा पाण पहिरियों सिंधी शाइर आहे जंहिंजे बेत में वराण ऐं तकरार वारा बेत मिलनि था।
ऐं जेको आहे डिघा जेके बेत चया आहिनि उहा बि पहिरियों पाण शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी आहे। ऐं संदसि जेको आहे सिंधी शाइरी में तमामु अहम मक़ाम आहे। त आई होप तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो। मुंहिंजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा। लख कुर्ब।